मस्ती ताज़ोई जेल मां आज़ादी माणींदड़ ॻोठ लांघाई मरी रहवासी बहादुर मरी टंडो मस्ती प्रेस क्लब पहुची सेंट्रल जेल सखर हिक अंदर कैदियुनि मथां थींदड़ ज़ुल्मनि ख़िलाफ़ सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे ॿुधायो त जेलर मोहम्मद आज़म सोरियाणी जेल अंदर रिश्वत जी बाज़ार गरम कयूं वेठो हुयो, जंहिं पंहिंजा रिश्वत वठण लाइ मनपसंद माण्हू सरदार ख़ान खालिदी, ख़ालिद हुसैन बेग, शहबाज़ डोजण, इमरान दायो, हिम्मत अली जतोईअनि ॿियनि केतिरनि ई जायुनि ते रिश्वत लाइ जेल अंदर मुक़ररु करे छॾियो, जंहिं सबबि सेंट्रल जेल हिकु इंतिहाई साज़ क़रार ॾिनल रेंजर्स मुक़ररु थियल आहे। उन बावजूदि बि जेल अंदर ईंदड़ कैदियुनि जा मुख़्तलिफ़ रेट करे छॾिया, जिन में नई आयल आम कैदियुनि खां 15,000 ऐं सज़ा याफ़्ता कैदियुनि खां 30,000, नेब जे कैदियुनि खां 50,000 खां 2 लख, मॉडल कोड 25,000 खां 50,000 ताईं ऐं माड़ी जी मुलाक़ात 500 खां 1,000 रुपया फ़ी माण्हू खां वठंदा आहिनि। रिश्वत न ॾियण जी सूरत में उन्हनि मथां रोज़ानो सख़्तु तशदुद कयो वेंदो आहे, जॾहिं त आज़म सोरियाणी पारां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हर रोज़ु जेल अंदर लखें रुपयनि जी पंहिंजनि माण्हुनि जी मारिफत करप्शन करे रहियो आहे। जेके कैदी ग़रीब आहिनि उन्हनि कैदियुनि खे जेल अंदर रिश्वत न ॾियण तां जेलर पारां रखियल अमलदार रोज़ानो सख़्तु तशदुद जो निशानो बणाईंदा आहिनि ऐं कैदियुनि खे सिक्योरिटी रिस्क ॼाणाए खोले बंदि कयो वेंदो आहे। उन सां गॾोगॾु जेल अंदर इंतिहाई सख़्तु सिक्योरिटी हुजण बावजूदि जेल अंदर आज़म सोरियाणी जी सरपरस्ती में नशो सरेआम हलणु लॻो। केतिरा ई कैदी नशे जा आदी बणिजी विया। इन वधीक चयो त DIG जेलर्स, IG सिंध, होम मिनिस्टर, वज़ीर आला सिंध, FIA, नेब, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां घुर कई जेल अंदर कैदियुनि मथां थींदड़ ज़ुल्म बंदि कराए अहिड़नि करप्ट ऑफिसरनि ख़िलाफ़ नोटिस वठी जांच करे क़ानूनी कार्रवाई करे कैदियुनि सां इंसाफ़ कयो वञे। ॾिसंदा रहो सहकार।